तुफैल ख़ान तव्हांजी वॾी महिरबानी, मौला सलामत रखे तुफैल ख़ान खे। हिन जे लाइ जेको आहे सो असां दुआयूं था घुरूं ऐं वॾे अरसे खां हिन महिनत कई ऐं जॾहिं इहो अली वारो कलाम जेको आहे हिन जो जॾहिं लॻो पूरी काइनात में छाइजी वियो आहे तुफैल ख़ान सॼाणे। अमेरिका, लंडन हुजे, कैनेडा हुजे, ऑस्ट्रेलिया हुजे, इहो कलाम हलंदो रहे थो हिन जो। मुझी सुञाण ऐं मुंहिंजो नालो जेको आहे सेकंड जेको लक़ब सॾिबो आहे, त अगरि कोई माण्हू मूंसां मिलंदो आहे मूंखे चवंदो आहे साईं हम नहीं जानते कि आपका नाम क्या है पर आप सोना लगदा अली वाला है। वाह आहे। ईद जे हवाले सां असांखे चंद लफ़्ज़ जेको आहे सो तव्हांखे ईद जूं मुबारकूं हुजनि। अॼु तव्हां असांजी ईद हिन प्रोग्राम में आया आहियो ऐं पोइ तव्हांजे लाइ कुझु तोहफ़ा आहिनि, कुझु तहाइफ़ आहिनि। पहिरियां ही तहाइफ़ वठो त पोइ हीअ सीओ जे तरफ़ां तव्हांखे स्पेशली तव्हांखे ईद जी ईदी आहे। लव यू सर, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। कुझु ॻाल्हायो त पोइ वरी असां ईद जेको त्योहार आहे उहो ख़ुशियुनि जो त्योहार आहे, लेकिन हिन वक़्तु पूरी दुनिया में ईद ॾाढी सादगी सां मल्हाई वञे पई ऐं असां ते बि फ़र्ज़ु आहे त असीं ईद खे सेलिब्रेट कयूं। हक़ आहे छो जो असीं आज़ादु मुल्क में आहियूं, पर पड़ोसियुनि जो ख़्यालु करे। पड़ोसी सिर्फ़ु असांजा घर जा न बल्कि मुल्की पड़ोसी बि आहिनि ऐं तव्हां पंहिंजनि जो तमामु घणो ख़्यालु कयो। रिश्तनि जो क़ुरान पाक में हुकुम आहे त उन्हनि खे विञायो न। हीउ मुंहिंजो अनमोल तोहफ़ो आहे। नाराज़ आहिनि ठीकु आहे, रुठल आहिनि ठीकु आहे, रिश्तो ख़तमु नाहे थींदो, न DNA मां ख़तमु थींदो आहे ऐं न ब्लड मां ख़तमु थींदो आहे। उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु कयो ऐं जेके दरवाज़ा तव्हांजे लाइ ईद जे ॾींहुं खुलियल हुजनि ऐं तव्हांखे बि यादि हुजे त मुंहिंजे लाइ इहो दरवाज़ो खुलियल हूंदो त चवंदा आहिनि त उन दरवाज़े जी तरफ़ वञिजे ऐं दरवाज़ो खड़काइजे न। छो जो जे बंदि दरवाज़ा उहे हूंदा आहिनि जेके महिमाननि जे लाइ हूंदा आहिनि, त पुठियां करे ईंदा आहिनि। उहे भेणियूं, अदियूं, भाउ इंतज़ारु कंदा आहिनि त अॼु दरवाज़ो बंदि न आहे करिणो। भले मुंहिंजो भाउ नाराज़ आहे पर ईंदो ज़रूरु ऐं तव्हां वञिजो ज़रूरु। थैंक यू सो मच। असांजे जेको आहे